टे ॾींहं अवल ज़हीर हुसैन वाहचो जेको मुर्गी जो डीलर आहे उन खां हैदर शाह वटि जेका 2,75,000 रुपया रक़म फुर थी हुई ऐं उन जो इहो आहे त गाजी ख्वाड़ वारहं PS जेके थाणनि जी हदूं आहिनि उहे चवनि पियो त वारहं चए पई त असांजी हद न आहे। गाजी ख्वाड़ वारा चवनि पिया त असांजी हद न आहे। जॾहिं त जेको फ़रियादी हुयो हुन चयो त पोइ बि असांखे गाजी ख्वाड़ पुलिस रेस्पॉन्स ॾिनो ऐं बर वक़्तु पहुती असांजी मदद लाइ। ऐं जॾहिं त वारहं पुलिस तरफ़ां का बि असांजी हेल्प न कई वई, न ई असांजी का फ़ोन कॉल अटेंड कई वई। बार बार असां इन्हनि थाणनि ते गाजी वारहं थाणनि ते मदद लाइ वञूं पिया। फ़रियाद जॾहिं त गाजी PS ते दाख़िल कराई आहे पर वारहं वारा असां कोन पिया वठनि। हालांकि उहा जेका हद आहे उहा वारहं PS जी ई लॻे थी जिथां फुर थी। सो कुकड़नि जो वापारी मोटरसाइकिल ते वारहं खां नसीराबाद वञी रहियो त हैदर शाह वटि उते हिन खां फ़रियादी जे चवण मुताबिक़ त 2,75,000 फुर थी हुई। ऐं हीउ टियों वाक़ियो मूं सां पेश अची रहियो आहे जॾहिं त असां वापारी आहियूं ऐं बेचैनी पकड़ियल आहे असां में। सो इहे ख़दशा खणी करे अॼु नसीराबाद सजाग शहरी इतिहाद जो अॻुवाण आसिफ़ काठियो ऐं पंहिंजो ज़हीर हुसैन फ़रियादी SSP कंबर जनाब सुमेर नूर चन्ना साहिब सां मुलाक़ात कई ऐं पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो त साईं असां खां टियों दफ़ो फुर थिए थी। असां हिकिड़ा वापारी शरीफ़ माण्हू आहियूं। सो असां खां हर रोज़ु फुर कई थी वञे। सो असां सां तदारुक कयो ऐं उन पंहिंजो SSP साहिबु हिननि खे यकीन ॾियारियो त हदि गाजी ख्वाड़ हुजे, नसीराबाद हुजे या वारहं जी हुजे, मुंहिंजे ज़िलो मुंहिंजे सॼो अंडर में अचे थो पियो। इनशाला मां कोशिशि करे अव्हांखे रोक रक़म ऐं जेके जवाबदार आहिनि उहे कानून जी गिरफ़्त में आणींदासीं ऐं अव्हांखे रोक रक़म पिणु वापसि कराई वेंदी। सो जेको डॉक्टर सुमेर नूर चन्ना SSP साहिबु आहे इन जे अचण सां काफ़ी ॾोह वग़ैरह घटि त थिया आहिनि बनस्बत अॻे SSP जे बरक्स। सो हिन जूं काफ़ी कोशिशूं आहिनि ऐं तमुन बहाल थिए। सो हिकु त असांजा अंदरूनी सिंध में सॼो भरियल आहे ऐं अमुन मान अॻे ई तमामु ख़राबु आहे। सो डॉक्टर साहिब जूं तमामु कोशिशूं आहिनि त ॾोह घटि थियनि। काफ़ी ॾोहनि ते ज़ाब्तो बि अची सघियो आहे पर अॼु ॾींहं ते पोइ बि रोड रस्तनि ते ॼण आवाम फुरिजी ऐं लुटिजी रही आहे न। ऐं डॉक्टर सुमेर नूर चन्ना साहिबु हिननि खे यकीन ॾियारियो त मां अव्हांजी जेका रोक रक़म आहे उहा ऐं मोटरसाइकिल जेका चाइना वारी आहे वापसि कराईंदुसि इनशाला ऐं मां भरपूर मदद कंदुसि अव्हांजी। ऐं यकीन ॾियारियो त कंहिं बि थाणे जी जेका आहे हदि हुजे पर मुंहिंजो तावन अव्हां सां इनशाला गॾु हूंदो। ऐं हिननि जेका फ़रियादी चयो त भई गाजी ख्वाड़ पुलिस असां सां हेल्प कई, मदद कई, जॾहिं त वारहं पुलिस वारनि असांजी कॉल बि अटेंड न कई, न ई को असां सां तावन कयो। सो इहो जॾहिं त जेका फ़रियाद आहे उहा गाजी थाणे ते पिणु दाख़िल आहे। सो इहो